पाकिस्तान में दहशतगर्दी जा वॾा वाक़िया इस्लामाबाद जे G11 सेक्टर में डिस्ट्रिक्ट जुडिशियल कॉम्प्लेक्स जे पार्किंग एरिया में आपघाती हमलो 12 ॼणा शहीद 27 ज़ख़्मी। पार्किंग एरिया में बीठल गाड़ी में धमाको थियो। पुलिस मौजूद धमाको आपघाती हो। वाक़े वारे हंध तां आपघाती बम्बार जी मुंडी ऐं अज़वा मिलिया आहिनि। आपघाती हमले में केतिरनि ई गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि खे बि नुक़सान पहुतो। ज़ख़्मियुनि में वकील ऐं साइलीन बि शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में इमरजेंसी कानून लागू कंदड़ इदारनि वाक़े वारे हंध खे सील करे छॾियो। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त धमाके में भारतीय स्पॉन्सर्ड ऐं अफ़गान तालिबान जी प्रॉक्सी फितना ख़वारिज मुलविस आहे। इस्लामाबाद में आपघाती हमले खां पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी डिस्ट्रिक्ट जुडिशियल कॉम्प्लेक्स वटि वाक़े वारे हंधि पहुतो। IG इस्लामाबाद पुलिस खां ब्रीफिंग वरिती। मोहसिन नकवी जो चवणु आहे त आपघाती बम्बार हिते अची बीठो रहियो। पहिरियां आपघाती बम्बार अंदरि वञी धमाके जी कोशिश करे वियो हो। बम्बार खे रस्तो न मिलियो त ॿाहिरि हमलो कयो। पहिरीं तरजीह में आपघाती बम्बार जी सुञाणप कंदासीं। इस्लामाबाद में हमले में मुलविस किरदारनि खे बि साम्हूं आणींदासीं। जल्द सबूत साम्हूं आंदा वेंदा। जेको मुलविस हूंदो ॿई मुल्क मां को हुयो त कंहिंखे बि माफ़ न कंदासीं। काल वाना में बि गाॾी सवार आपघाती बम्बार कैलेट कॉलेज जी एंट्री पॉइंट वटि धमाको कयो। वाना अटैक में अफ़गानिस्तान मुलविस आहे। कम्युनिकेशन थींदी रही। अंदाज़ो आहे अफ़गानिस्तान छा करे रहियो आहे। दहशतगर्दनि खे न रोकियो वियो त असां बंदोबस्त कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इस्लामाबाद में डिस्ट्रिक्ट जुडिशियल कॉम्प्लेक्स वेझो आपघाती हमले जी मज़म्मत। जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि जी जल्द सेहतियाबी लाइ दुआएं तकड़े इलाज जी हिदायत। सदर जो चवणु आहे त दहशतगर्द अंसर पाकिस्तान के अमन इस्तेहकाम जा दुश्मन आहिनि। वतन अज़ीज़ मां परॾेही पुरभराई में सरगर्म दहशतगर्दनि जो मुकमल ख़ात्मो करणु ज़रूरी आहे। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े वाना में कैडेट कॉलेज ते हमले खां पोइ अंदरि पनाह वठंदड़ 3 ख़वारिजनि ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन जारी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हमले आवर ख़वारिजनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां ॿुधाए पियो वञे। हमलो कंदड़ टेलीफोन ते उतां खां हिदायतूं वठी रहिया आहिनि। ख़वारिज हिकु इमारत में लिकियल आहिनि जेका कैडेट्स जी रिहाइश खां घणो परे आहे। काल्ह अफ़गान ख़वारिजनि कॉलेज जे मर्कज़ी गेट सां बारूद सां भरियल गाॾी टकराई हुई। धमाके सबबि कॉलेज जो मुख्य गेट किरी पई ऐं भरपासे जी इमारतुनि खे बि नुक़सान पहुतो। पाक फ़ौज जे जवाननि जी तकड़ी कार्रवाई में 2 ख़वारिजनि खे मारियो वियो। कैडेट कॉलेज ते हमले में 3 शहादतूं बि थियूं।